अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त मां आहियां ज़ाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे सिंगर फ़ाइज़ा अलीअ जे बारे में कुझु ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त सिंगर फ़ाइज़ा अलीअ जो न्यू एल्बम अची रहियो आहे ऐं हीउ एल्बम तमामु बहितरीनु सुठी शाइरीअ सां आहे। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हीउ एल्बम ईद गिफ्ट आहे। हीउ एल्बम ईद ते ईंदो ऐं हिन एल्बम में तमामु सुठी शाइरी आहे ऐं सुठी म्यूज़िक सां ही एल्बम अची रहियो आहे। जी दोस्तों, मां तव्हांखे इहो बि ॿुधाइण वारो आहियां त हीउ एल्बम कहिड़ी कंपनी में अचण वारो आहे ऐं कहिड़ी कंपनी में रिलीज़ थींदो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त फ़ाइज़ा अलीअ जो न्यू एल्बम ईद गिफ्ट दिलबर प्रोडक्शन में एल्बम रिलीज़ कयो वेंदो। दोस्तों, अॼु जी ही नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे। जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ॾिसंदा रहो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल।